नाज़रीन, दुबई में सिंधी संगत पारां रंगारंग प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें सिंधियुनि वॾे अंग में शिरकत कई। प्रोग्राम में नौजवान रागी ज़ामिन अली सिंधी कलाम ॻाए महफ़िल खे 4 चंड लॻाए छॾिया। उन हवाले सां ॾिसूं था इसाक़ सुमरो जी रिपोर्ट। दुबई में सिंधी संगत पारां हिकु रंगारंग प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंजो उनवान हुयो हा मां सिंधी आहियां। प्रोग्राम में सिंधी कम्यूनिटी जे हर शोबे सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि वॾे तादाद में शिरकत कई। दुबई जे मक़ामी होटल में थींदड़ ही प्रोग्राम, जंहिंमें सिंधी कम्यूनिटी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ पंहिंजे हिसे जे बहितर कमु करण खे मिन्ता सर्टिफिकेट पिणु ॾिना विया। प्रोग्राम जी कंपेयरिंग सिंध जे मशहूरु मेज़बान शाइक नारेजू कई, जॾहिं त महिमान ख़ासि बर्तानिया मां आयल शफ़ीक शहाणी हुयो। प्रोग्राम जे मेज़बाननि में सईद काज़ी आयल सभिनी महिमान खे आज ॼाण ॾिनो, जॾहिं त अब्दुल समद पारां पंहिंजी फलाही तंज़ीम बाबति ॼाण मुहैया कई। खेस जो चवणु हुयो त सिंध मां आयल केतिरनि दोस्तनि खे नौकरियुनि सां लॻाए चुका आहियूं ऐं सिलसिलो जारी आहे। आयल सभिनी सिंधियुनि खे नौकरी बाबति मालूमात सां गॾोगॾु इंटरव्यू ताईं पहुचाइण संदसि पहिरीं तरजीह हूंदी आहे। तक़रीब खे ख़िताब कंदे महिमान ख़ासि शफ़ीक शहाणी सिंध लाइ पंहिंजे कयल कमनि जी फ़हरिस्त जारी कई ऐं हू बर्तानिया मां पंहिंजे सिंध लाइ कयल ख़िदमत खे जारी रखण जो ऐलान पिणु कयो। में तो 120 प्लस जा जेको आहे सो फैमिलीज़ फैमिली से चुल्हा ॿारे चुका आहियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह स्टार्ट अञा बि जेको आहे सो कारवां जारी ऐं सारी आहे। ऐं हीअ जेको इवेंट आहे इहो मेन इवेंट आहे असांजो फर्स्ट एंड मेन इवेंट आहे असांजो सिंधी संगत ऑफ यूएई जी तरफ़ां। सिंधी संगत यूएई तरफ़ां ही हिकु प्रोग्राम रखियो वियो, जंहिंमें म्यूज़िकल हुयो ऐं गॾोगॾु हिकिड़ो एप्रिसिएशन हिननि खे ॾिनो वियो त जेके हिननि सोशल वर्क ते कया आहिनि ऐं उन में कुझु अजर कुझु तोहफ़ा हुया, कुझु सर्टिफिकेट्स हुया ऐं जेके माना पूरी यूएई जी अरब इमारात मां जेके असांजा सिंधी दोस्त आहिनि जेके मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स में कमु कंदा आहिनि, चाहे उहो लेबर तबक़ो हुजे चाहे उहो वॾो तबक़ो हुजे, सभई हिते आया। ऐं वॾी ॻाल्हि आहे त हिते म्यूज़िकल प्रोग्राम थियो, जंहिंमें ज़ामिल अली सुठी परफॉर्मेंस कई आहे। ॾाढो सुठो इवेंट रहियो। अहिड़ा प्रोग्राम हमेशह यूएई में थींदा रहनि। पाकिस्तान ऐं सिंध जा ऐं यूएई जा सभु हिते मेंबर्स गॾु थिया आहिनि ऐं काफ़ी तमामु हिन प्रोग्राम खे सुठे तरीक़े सां शाइक नारे जो होस्ट करे रहियो आहे। ज़ामिन अली असांजो सिंगर जेको सिंधी जो आहे, उन्हनि हिन शो खे तमामु हाई लेवल ते खणी विया ऐं असांखे उमेदु आहे त ईअं ई अञा असां वधीक अॻियां शो कंदा रहंदासीं। ख़ासि प्रोग्राम में शिरकत करण लाइ आयल नौजवान रागी ज़ामिन अली सिंधी कलाम ॻाए करे महफ़िल खे 4 चंड लॻाए छॾिया। तमामु घणी ख़ुशी भी थिए। हूअं त अहिड़ी प्रोग्राम हिते थींदा आहिनि कल्चर डे हिसाब सां, पर हीअ प्रोग्राम ॾिसी तमामु घणी ख़ुशी थी। अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि त जीअं सिंधियुनि जूं गॾिजाणियूं बि थींदियूं रहनि ऐं ईअं प्यार मोहबत बि वधंदी ऐं असां बि तव्हांखे मेड़ा मचाए ॾींदासीं ॻाए करे। प्रोग्राम में सिंधी संगत पारां आयल ख़ासि महिमाननि खे सिंध जी सूखड़ी अजरक जा तोहफ़ा ॾिना विया ऐं सिंधी कम्यूनिटी जे बहितरीन कमु करण लाइ मुमताज़ सर्टिफिकेट सां पिणु नवाज़ियो वियो, जंहिंमें ज़ामिन अली, कामिरेड इरशाद चांडियो, शाइक नारेजो, फहद अब्बासी, जवाद सिद्दीकी, शबीर सदायो, चाचा आला नवाज़, फहद शेख, सारंग सिंधी, शहबाज मेमण, नूर जोयो, इमदाद जमाली ऐं रमशा कोलाची हुआ। इसाक़ सुमरो, आवाज़ टीवी, दुबई।